केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 11 DNA ऐं RNA। आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि DNA डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड ऐं RNA राइबो न्यूक्लिक एसिड। न्यूक्लिक एसिड्स जंहिंजे बारे में असां अॻु ई पढ़ी आया आहियूं त न्यूक्लिक एसिड्स असांजे जीव घर जे मर्कज़ जे अंदरि ख़ासि तौर ते थींदो आहे ऐं हिन न्यूक्लिक एसिड्स जा ॿ क़िस्म थियनि था। हिकिड़ो आहे DNA, ॿियो आहे RNA। DNA यानी डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड ऐं RNA राइबो न्यूक्लिक एसिड। RNA सिंगल स्ट्रैंडेड असांजो न्यूक्लिक एसिड थिए थो, जॾहिं त वरी DNA जेको आहे उहो डबल हेलिक्स ॿिटनि लचकदार धागनि वारी हिकिड़ी बनावट जे तौर ते असां हुनखे सम्झंदा आहियूं। नंबर पहिरियों असां खणूं था DNA डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड। DNA स्टैंड्स फॉर डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड। DNA मुख़फ़िफ़ आहे डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड जो। DNA is a molecule located in the nucleus of cell. DNA असांजे जीव घरड़े या न रुगो माण्हूअ जे पर सभिनी जानदारनि जे जीव घरड़े जे अंदरि DNA मौजूदु हूंदो आहे। Its main function is to store and code the genetic material of the body. इहो DNA जो ई कमु हूंदो आहे त जानदारनि जूं ख़ासियतूं उन्हनि जी जेनेटिक इंफॉर्मेशन कोडनि जे वसीले पाण में महफ़ूज़ करे रखंदो आहे ऐं इहो DNA असांजे मर्कज़ में ॿूटनि जे मर्कज़ में जेकी बि जानदार शयूं थियनि थियूं उन्हनि जे जीव घरड़नि जे मर्कज़ जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। इहो DNA ई आहे जंहिंजे बदौलत ॿेरनि जा बच्चा ॿेरनि जहिड़ा थींदा आहिनि ऐं माण्हुनि जा बच्चा माण्हुनि जहिड़ा थियनि था पिया। इहो जेनेटिक इंफॉर्मेशन आहे, जेनेटिक कोडिंग आहे जेका DNA पंहिंजे वालदेन में जा औलाद ॾांहुं मुंतक़िल कंदो रहंदो आहे। फॉर द मोस्ट ऑफ लाइफ साइकिल ऑफ सेल, जीव घरड़े जी जेका लाइफ साइकिल थिए थी उन जो घणो भाङो DNA रिमेन्स एज क्वाइल्ड नूडल। जीव घरड़ो हिकिड़े क्वाइल्ड नूडल वारी शिकिल में रहंदो आहे, वेड़ियल नूडल वांगुरु रहंदो आहे। जीअं तव्हां उनजो डबल हेलिक्स वारो स्ट्रक्चर ॾिसंदा हो उन सूरत में इहो मौजूदु रहंदो आहे। बट ड्यूरिंग द रिप्लिकेशन ऑफ द सेल, पर जेॾी महिल जो जीव घरड़ो रिप्लिकेट थींदो आहे, जेॾी महिल जो जीव घरड़ो डिवाइड थींदो आहे, उन दौरान DNA is arranged in the structures named as chromosomes. DNA इन रिप्लिकेशन वारे पीरियड जे दौरान छा कंदो, पंहिंजी स्ट्रक्चर जेका आहे उहा एक्स शेप में तब्दील करे छॾींदो आहे ऐं इन एक्स शेप खे असां चवंदा आहियूं क्रोमोसोम्स। दे कीप द DNA सेफ ड्यूरिंग दिस टाइम। ऐं इन रिप्लिकेशन वारे वक़्त जे दौरान इहे क्रोमोसोम्स हूंदा आहिनि जेके जेनेटिक मटीरियल खे DNA खे महफ़ूज़ कयूं ऐं ॿियनि इन डॉटर सेल्स ठहंदड़ ॾांहुं हुनखे वरी ट्रांसफर कंदा आहिनि। उते वरी हू साॻी वरी नूडल वारी शिकिल वठंदो वञी करे हर डॉटर सेल में। वरी इहा लाइफ साइकिल शुरू थींदी, जेॾी महिल जो रिप्लिकेशन थींदी त वरी हिकु हिकु जीव घरड़ो जेको अलॻि अलॻि वरी रिप्लिकेट थींदो ऐं साॻियो ई जेको तव्हांजो क्वाइल्ड नूडल आहे उहो एक्स शेप में यानी क्रोमोसोम्स में तब्दील थींदो ऐं इहो एक्स क्रोमोसोम वरी अधु अधु थी हर डॉटर सेल ॾांहुं हलियो वेंदो। इहो लाइफ साइकिल पई हलंदी आहे, पर घणे भाङे जेका जीव घरड़े जी लाइफ साइकिल आहे उन में DNA डबल हेलिक्स वारी शिकिल में रहंदो आहे ऐं वरी रिप्लिकेशन जे दौरान DNA क्रोमोसोम्स वारी शिकिल वठंदो आहे। जेकॾहिं पाण स्ट्रक्चर ऑफ DNA जी ॻाल्हि कयूं त तव्हांखे ज़हन में डबल हेलिक्स स्टैंडर्ड हिकिड़ी स्ट्रक्चर नज़र ईंदी हूंदी या ज़हन में ईंदी हूंदी। ही जेके ॿई पासनि खां ॾाकणनुमा जेके आहिनि लकड़ा चओ या धागा चओ जेके तव्हांखे नज़र अचनि था, इहे शुगर फास्फेट जा ठहियल आहिनि। इहो बैकबोन आहे ऐं इन्हनि खे ॻंढींदड़ जेके आहिनि उहे बेस पेयर्स आहिनि। इहे नाइट्रोजीनियस बेसिस हूंदा आहिनि। DNA खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त DNA समूरो जेको डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे उहो हक़ीक़त में हिकिड़ो पॉलीमर आहे। पॉलीमर तव्हांखे मालूम आहे तॾहिं ठहंदो आहे जॾहिं मोनोमर यानी यूनिट 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 पाण में ॻंढिजंदा वञनि हिकिड़ो पॉलीमर ठहंदो आहे। DNA ईअं हिकिड़े क़िस्म जो पॉलीमर आहे। जीअं तव्हां स्टार्च जे बारे में पढ़ियो हुयो त स्टार्च बि पॉलीमर आहे, जंहिंमें ग्लूकोज़ सां ऐं वरी टे ग्लूकोज़ सां वरी चौथे ग्लूकोज़ सां ईअं ग्लूकोज़ जा घणा यूनिट पाण में ग्लाइकोसाइडिक लिंकेज जे ज़रिए ॻंढिजंदा आहिनि त हिकिड़ो पॉलीमर ठाहींदा आहिनि, वॾो छुॻो, उनखे चइबो आहे स्टार्च।
ईअं डीएनए जे अंदरि बि मोनोमर्स थियनि था, जंहिंखे असां चऊं था न्यूक्लियोटाइड। हाणे न्यूक्लियोटाइड तमामु घणा हज़ारे न्यूक्लियोटाइड जॾहिं पाण में गॾिजनि था, लिंकेज ठाहे करे, बांड ठाहे करे पाण में गॾिजनि था, त उहे हिकिड़ो चुगो ठाहींदा आहिनि। उनखे असां चुगे खे साइंस में पॉलीमर चऊं था। पोली जो मतिलबु आहे घणा, मर जो मतिलबु आहे यूनिट, घणा यूनिट पाण में ॻंढियल हुजनि। सो डीएनए न्यूक्लियोटाइड्स जो हिकिड़ो पॉलीमर आहे, न्यूक्लियोटाइड्स जो हिकिड़ो चुगो आहे। पर इहो ईअं कोन्हे को त उहो को बग़ैर तरतीब जे मिड़ई शयूं जीअं ॻंढिजी वियूं त डीएनए ठहंदो, न्यूक्लियोटाइड पाण में ॻंढींदा वञो। हिकिड़ी ख़ासि तरतीब थींदी आहे, इहा ई कोडिंग हूंदी आहे जेका जानदारनि खां मुख़्तलिफ़ कंदी आहे, ऐं मुख़्तलिफ़ प्रोटीन्स ठाहिण जो हितां ई ऑर्डर्स जेके आहिनि उहे ॿाहिरि असांजे जिस्म में वञी करे रिलीज़ थींदा आहिनि, ऐं तॾहिं जीव घड़नि जे अंदरि प्रोटीन्स जेके आहिनि उहे ख़ासि तरतीब में पिणु ठहंदियूं आहिनि। जेका तव्हां डबल स्टैंडर्ड हेलिक्स स्ट्रक्चर ॾिसो था, इहा असांजी ॿिनि साइंसदाननि 1953 में जे वाटसन ऐं एफ क्रिक जे तरफ़ां पेश कई वई हुई। असीं ॻाल्हि कयूं था त डीएनए जेको आहे उहो पॉलीमर आहे न्यूक्लियोटाइड जो। जेकर तव्हां न्यूक्लियोटाइड जी बनावट ॾिसो त तव्हांखे टे हिसा न्यूक्लियोटाइड जा ज़हन में रखणा पवंदा। हिकिड़ो हिसो आहे फास्फेट ग्रुप PO4, ऐं ॿियो आहे उन में पेंटोज शुगर यानी 5 कार्बन वारी शुगर, ऐं टियों हिसो आहे उन में नाइट्रोजीनस बेस। ही उहे बेस पेयर्स आहिनि जेके ही विच ते इन्हनि ॿिन्ही धागनि खे ॻंढनि था। ही फास्फेट ग्रुप ऐं ही जेको पेंटोज ग्रुप आहे, इहे गॾिजी करे ही ॿाहिरियों जेको बैकबोन आहे उहो ठाहींदा आहिनि। इनखे जेकॾहिं असां खोले ॾिसूं, तव्हांखे मालूम थींदो त ही जेके बेस पेयर्स आहिनि, नाइट्रोजीनस वारा जेके बेसिस आहिनि उहे तव्हांखे हेॾे नज़र ईंदा। हाणे ही टी या असां थायमीन लाइ लिखूं था, ए जेका आहे उहा एडिनाइन लाइ लिखूं था। ईअं तव्हांखे इन्हनि जा जेके ही चइनि क़िस्मनि जा बेसिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ तरतीबुनि में अंदरि इहे तव्हांखे नज़र ईंदा। हाणे ही अंदरियां थी विया बेस पेयर्स। हिन ॿाहिरियों जेकॾहिं धागे खे ॾिसूं त इहो ॿाहिरियों धागो हिकिड़े पासे खां हीअ आहे। इहो ॿाहिरियों धागो ॾिसो तव्हांखे हितां ही पेंटोज शुगर जो हिकिड़ो मालिक्यूल नज़र ईंदो, हेॾां तव्हांखे फास्फेट ग्रुप नज़र ईंदो। हिन पासे ॾांहुं बि तव्हांखे ॿिए धागे ॾांहुं बि इहो ई साॻियो ई तव्हांखे पेंटोज शुगर नज़र ईंदी ऐं ही फास्फेट ग्रुप नज़र ईंदो। इहो पेंटोज शुगर ऐं फास्फेट ग्रुप पाण में मिली करे इहो धागो ठाहींदा आहिनि ॿाहिरियों। हेॾां बि इहे साॻियो ई पाण में मिली करे ॿाहिरियों धागो ठाहिनि था। इन्हनि ॿिन्ही धागनि खे ॻंढींदड़ जेके आहिनि उहे बेस पेयर्स आहिनि। डीएनए खे असां जेनेटिक कोड ऑफ लाइफ पिणु सॾियूं था। डीएनए इज़ द परमानेंट स्टोरेज प्लेस फॉर जेनेटिक इंफॉर्मेशन, जेनेटिक कोड ऑफ लाइफ इन द न्यूक्लियस ऑफ अ सेल। जानदारनि जी जीनियाती मालूमात जे लाइ महफ़ूज़ जॻह जीव घरड़े जे मर्कज़ में डीएनए हूंदो आहे। जानदारनि जी जेका बि जीनियाती मालूमात थिए थी उहा डीएनए जी सूरत में असांजे जीव घरड़े जे मर्कज़ में महफ़ूज़ पयल हूंदी आहे। इन जे करे डीएनए खे असां जेनेटिक कोड ऑफ लाइफ चऊं था। इट कैरीज़ एंड स्टोर्स ऑल जेनेटिक इंफॉर्मेशन ऑफ द सेल। इहो जीव घरड़ो ई आहे जेको जानदारनि जी समूरी जीनियाती मालूमात हासिल कंदो आहे ऐं खणी वरी ॿियनि जीव घरड़नि ॾांहुं इहा ई मालूमात ट्रांसफर कंदो रहंदो आहे। It passes these information as instructions from generation to generation, how to synthesize particular proteins from amino acids and determine whether an organism is a man or a tree or a donkey, and whether a cell is a nerve cell or a muscle cell. इहा डीएनए जे अंदरि ई रखियल महफ़ूज़ कयल जीनियाती मालूमात आहे जेका नसुल दर नसुल जानदारनि खां जानदारनि ॾे मुंतक़िल थींदी रहे थी। ऐं इन ई मालूमात जे तहत अमाइनो एसिड्स जी हिकिड़ी ख़ासि तरतीब में जा ख़ासि प्रोटीन्स तयारु थींदियूं आहिनि पियूं। ऐं इहो पिणु तइ थींदो आहे त पैदा थींदड़ जेको जीव घरड़ो आहे उहो जीव घरड़ो नर्व सेल थींदो या उहो मसिल सेल थींदो। इन खां मथे इहो पिणु इन ई जीनियाती मालूमात मंझां ई तइ थींदो आहे त कहिड़ो पैदा थींदड़ जानदार माण्हूअ जो बचो थींदो ऐं कहिड़ो पैदा थींदड़ जानदार वणु थींदो या को जानवर थींदो। The sequence of nitrogenous bases in DNA determines the protein development in new cells. नाइट्रोजीनस बेसिस जी हिकिड़ी ख़ासि तरतीब थींदी आहे जंहिं तहत नवनि जीव घरड़नि जे अंदरि प्रोटीन जी तामीर थींदी आहे। The function of the double helix formation of DNA is to ensure that no disorder takes place. जेका डीएनए जी तव्हां डबल हेलिक्स फॉर्मेशन ॾिसो था
उहा इन ॻाल्हि जी तस्दीक कंदी आहे, इन ॻाल्हि जी उहा पक ॾींदी आहे त का बि इन तरतीब में ग़लती कोन थी थिए। DNA carries genes that controls the synthesis of RNA। ऐं असांजे DNA जे अंदरि ई वरी हिकिड़ा ख़ासि जेके जीन्स थियनि था, उन्हनि जीन्स जो कमु हूंदो आहे त उहे RNA राइबोन्यूक्लिक एसिड जी तयारीअ खे पिणु ज़ाब्ते में रखनि। हाणे DNA जे अंदरि नाइट्रोजिनस बेसिस जी हिकिड़ी ख़ासि तरतीब थिए थी। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो त मथियों जेको DNA आहे इहा तरतीब ह्यूमन DNA जी आहे, ऐं हेठियों जेका हीअ तरतीब ॾिनल आहे उहा हिकिड़े चिंपैंज़ी जी आहे। हाणे तव्हां ॾिसो त खोड़ सारियूं हिकु जहिड़ायूं चिंपैंज़ी ऐं माण्हूअ जे DNA में पिणु मौजूदु आहिनि, पर वरी खोड़ सारा उन्हनि में फ़र्क़ बि आहिनि, कुझु गेप बि आहिनि जेकी हिकिड़े जानदार खे ॿिए जानदार खां मुख़्तलिफ़ कनि था। जेकॾहिं DNA जे अंदरि इन्हनि नाइट्रोजिनस बेसिस जी तरतीब सभिनी जानदारनि में साॻी हुजे त असांखे जानदारनि में डाइवर्सिटी न मिले, जानदार असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा न मिलनि। जानदारनि खां वेंदे वरी जॾहिं तव्हां इंसानी जिस्म खे ॾिसो त उनजे अंदरि मुख़्तलिफ़ उज़वा थियनि था, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे उहे प्रोटीन्स मां ठहियल हूंदा आहिनि। उहे प्रोटीन हिक ॿिए खां इन माना में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि त उन्हनि जे अंदरि या जेका नाइट्रोजिनस बेसिस जी जेका तरतीब थींदी आहे उहा डिफरेंट थींदी आहे। introduced into the genes synthesize faulty RNA। हाणे जेकॾहिं जीन में का ग़लती आहे त उन जे करे छा थींदो त जेको RNA तयारु थींदो उहो पिणु फॉल्टी पैदा थींदो, नुक़्स वारो पैदा थींदो। RNA जो नुक़्स वारो पैदा थींदो त इट synthesize faulty proteins that do not function the way they are supposed to। ऐं पोइ इहो RNA जो कमु हूंदो आहे त उहो मथियां मिलियल जेका उनखे जेनेटिक इंफॉर्मेशन हुई उन मूजिबि उहो प्रोटीन खे तयारु कराए। हाणे RNA पाण जो फॉल्टी पैदा थी पियो त जेके प्रोटीन तयारु थींदियूं उहे पिणु फॉल्टी पैदा थींदियूं। जंहिं कम जे लाइ प्रोटीन खे तयारु कयो वेंदो उहो फंक्शन उहे प्रोटीन न करे सघंदियूं। दिस डिसऑर्डर causes genetic diseases। ऐं अहिड़े क़िस्म जो जेको नुक़्स आहे उहो जीनियाती बीमारियुनि खे जनम ॾींदो आहे। राइबोन्यूक्लिक एसिड या RNA, इट कंसिस्ट ऑफ राइबोस शुगर। RNA जे अंदरि राइबोस शुगर मौजूदु हूंदी आहे। इट इज़ अ सिंगल स्टैंडर्ड मॉलिक्यूल। राइबोन्यूक्लिक एसिड या RNA जेको आहे उहो हिकिड़े ई धागे वारी बनावट थींदो आहे। हिते असां डबल हेलिक्स ॾेखारियो आहे, जेकर हिनखे अधु कजे, हितां सरासर अधु कजे ऐं अधु धागे खे तव्हां हिनखे ॿाहिरि कढी रखो, यानी हिकिड़ो धागो हुजे ऐं उन सां गॾु नाइट्रोजिनस जा बेसिस ॻंढियल हुजनि त RNA जी स्ट्रक्चर इन हिकु धागे जहिड़ी थींदी आहे। इट इज़ रिस्पॉन्सिबल फॉर पुटिंग द जेनेटिक इंफॉर्मेशन टू वर्क इन द सेल टू बिल्ड प्रोटीन्स। इहा RNA जी ज़िम्मेवारी हूंदी आहे त जीव गर्डे जे अंदरि उहा इंफॉर्मेशन पंहिंजी जेका उन वटि महफ़ूज़ थियल आहे जेनेटिक इंफॉर्मेशन उन तहत प्रोटीन्स तयारु कराए। इट्स रोल इज़ लाइक अ मैसेंजर। RNA जो कमु हिकिड़े मैसेंजर वांगुरु हूंदो आहे त DNA खां उहा ख़ासि हिदायतूं हासिल करे ऐं उन्हनि हिदायतुनि तहत जीव गर्ड जे अंदरि वरी प्रोटीन्स तयारु कराए। यानी RNA छा कंदो आहे, प्रोटीन जी तयारी जे लाइ DNA खां पैगाम वठी करे जीव गर्ड जे अंदरि उहो पैगाम जेको आहे सो प्रोटीन सिंथेसिस जे लाइ हेठि आम कंदो आहे। RNA is synthesized by DNA to transmit the genetic information। RNA खे तयारु कंदड़ DNA आहे ऐं DNA RNA खे इन जे लाइ तयारु कंदो आहे, तामीर कराईंदो आहे त जीअं उहो जेनेटिक इंफॉर्मेशन खे ट्रांसमिट कराए सघे, मुंतक़िल कराए सघे। RNA receives, reads, decodes and uses the given information to synthesize new proteins। RNA छा कंदो, DNA खां इंफॉर्मेशन जीनियाती वठंदो, उनखे रीड कंदो, उनखे सम्झंदो, उनखे डीकोड कंदो ऐं उनखे इस्तेमालु कंदो। Thus, RNA is responsible for directing the synthesis of new proteins। इन तरीक़े सां RNA जो कमु इहो आहे त DNA खां वरितल मालूमात मूजिबि उहे ख़ासि क़िस्म जूं ख़ासि फंक्शन जूं प्रोटीन तयारु कराईंदो रहे। असांजो जेको लेक्चर DNA ऐं RNA जे इंट्रोडक्शन सां गॾु पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।